अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सखर आतिफ शाह जी रिपोर्ट मुताबिक़ मध्य जी गाहेजा थाणे जी हद में बदमनी वधी वई। ॻोठ गाहेजा में नामालूम चोरनि जी टोली मेन शहर मां हाजी अलीजान अबड़ो जे किरियाना जे दुकान खे काट हणी समूरो सामान खणी विया। चोरनि दुकान में दाख़िल थी करे दुकान में पियल सामान, रोक रक़म, बैटरी, यूपीएस समेत लखें रुपयनि जो सामान खणी विया। दुकान में पियल गैस जा कार्टून ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि। गाहेजा पुलिस खे इतला बावजूदि पुलिस कख बनी बीणो न कयो। ॻोठ गाहेजा में चोरनि जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। पुलिस जी रिट नाकाम थी चुकी आहे। चोर दुकान जा ताला टोड़े समूरो सामान खणी विया, जंहिंजो पेरो पाण ॻोठाणा साण करे खयां आहिनि। दुकान मालिक हाजी अलीजान अबड़ो चयो त अॻु बि मुंहिंजी मोटरसाइकिल चोर काए विया हुआ, अॼु साॻी चोरी थी आहे। पहिरां ॻोठ पांवर पलेजा में लॻा आहिनि। दुकान मालिक DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां फौरी नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।